तक मुझे यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ऐं ख़ैर सां हूंदा। साथियों अॼु ॿ किताब आहिनि, ॿई सिंधी ॿोली ते आहिनि, ॿई सिंधी जा नाले वारा लेखक जंहिं सिंधी अदब लाइ वॾो कुझु पंहिंजो ख़िदमत ॾिनियूं, पंहिंजो कमु कयो आहे सिंधी अदब लाइ। जेको हिकिड़ो आहे सराज, ॿियो आहे ډاڪٽر फहमीदा हुसैन। सराज बि साथियों तव्हां सुञाणींदव, सराज बि सुठो जंहिंजा नावेल आहिनि, सुठो तहक़ीक़ कमु आहे, सुठो सिंधी ॿोलीअ ते या ॿियनि जेको आहे सो हुन ते लिखियो आहे सिंधी ॿोली ते, ख़ासि करे हिन जा ॾाढा सुठा किताब आहिनि। ऐं ډاڪٽر फहमीदा हुसैन बि भिटाई ते सिंधी ॿोली ते ॾाढो सुठो कमु कयो आहे। अॼु ही ॿई सिंधी ॿोली जे हवाले खां, हिकिड़ो आहे सिंधी ॿोली, ॿियो सिंधी ॿोली मुख़्तलिफ़ लिसानी पहलू। साथियों ही किताब ॿई सस्ता आहिनि, ॿई तव्हांखे आराम सां मार्केट में मिली वेंदा ऐं ॾाढा सस्ता किताब आहिनि। यकीन कयो तव्हांखे माना ही ज़बरदस्त पेपर सां गॾु, ज़बरदस्त जेको आहे सो छपाई बाइंडिंग सां गॾु सफ़ा सस्ता था मिलनि। इन में को महांगो कोन्हे। सिंधी ॿोली जे शागिर्दनि लाइ, MA सिंधी वारनि जे लाइ ऐं सिंधी CSS सिंधी जे कमीशन में विहण वारनि जे साथियुनि लाइ हीअ सिंधी ॿोली जे हवाले खां सुठा तहक़ीक़ी किताब आहिनि। राड़ रवाड़ कोन्हे का, छो त लेखक खे ॾिसबो आहे, हुनजे कम खे ॾिसबो आहे, हुनजो कमु, हुन लेखकनि जो कमु केतिरो आहे, कि केतिरो सुठो लिखंदड़ आहिनि। जेके बि सिंधी अदब जा शागिर्द हूंदा, पढ़ंदड़ हूंदा, हिकु झटके सां ډاڪٽر फहमीदा हुसैन जेको किताबु ईंदो उहे वठंदा। सिराज जो जेको किताबु ईंदो आहे वठंदा आहिनि। सिराज इंस्टीट्यूट तरफ़ां ॾाढा सुठा किताब छपाया आहिनि सिराज ते, ډاڪٽر फहमीदा हुसैन ते। लैंग्वेज अथॉरिटी जो ही किताबु आहे ऐं जेको आहे सो कल्चर डिपार्टमेंट आहे, अदबी बोर्ड आहे, सुठा ॿियनि छपाया अथसि। वधीक इंतज़ारु करण खां पहिरियों किताबनि जो थोरो तारीफ़ ॾींदो हलां त किताब सिंधी ॿोली हवाले खां कीअं आहिनि। साथियों ही पहिरियों किताबु आहे सिराज जो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हीअ छा आहे त पुराणो थियो आहे, पर जेको आहे तव्हां हिनजी किताब जी अहमियत खां अंदाज़ो इहो लॻाए त छापो पहिरियों 1964, ॿियो फेबरवरी 2009, टियों डिसंबर 2017। ऐं साथियों 200 रुपये में तव्हांखे आराम सां हिन इदारे खां तव्हां फ़ोन करे या राब्तो करे घुराए सघो था। हीअ इदारे जा फ़ोन नंबर वग़ैरह आहिनि। साथियों सिराज जो हिकिड़ो पंहिंजो ॾांहुं डिक्शन आहे, पंहिंजो अंदाज़ आहे। इंसाफ़ अर्पना किताब जो या किताब जो मुहाग अहम हूंदा आहिनि। मूंखे ॿोलियुनि जो इश्क़ हिकु तरह सां विरसे में मिलियो आहे। मुंहिंजी पहिरें उस्ताद उन विरसे खां सवारण सां दग लॻाइण जेको अजीब दिलि लुभाईंदो तरीक़ो कमाईंदो आहे, उहो संदो अलॻि बि सेखारण लाइ पंहिंजे हथनि सां शीशे जे फ्रेम सां हिकु बंदि पेती ठाही, बिल्कुलु पेंडोरा जी पेती जहिड़ी, जंहिंजे ॿिनि पासनि मां आर पार ॿ काठियूं नंढियूं फिरामट वांगुरु ठाहे, फिर उन्हनि जी ॿिनि थलो ड्राइंग काग़ज़ वग़ैरह, उन काग़ज़ में कालम हुआ, हिकु कालम में सिंधी हथ सां कढियल रंगीन तस्वीरूं, उन्हनि जे साम्हूं ॿई कलम अलफ़ बेजा मौज़ू अखर, हिकु निणांडे। साथियों ही त निणांडीअ खे हथी फिराइण सां तस्वीर ॿिए निणांडी ताईं डोड़ींदो। पहिरीं त वेढ़िजी वेंदियूं हुयूं ऐं जॾहिं काग़ज़ उहो वेढ़ो पूरो थींदो त वरी ॿिए निणांडी खे फिराइण सां तस्वीरूं उन पासे डोड़ण लॻंदियूं हुयूं। साथियों ही सिराज साहिब जी पंहिंजी जेका आहे सो नाशिर चए थो सिंधी ॿोली जे छापियो आहे। सिंधी ॿोली बिन बुनियाद बटनी तोड़ियल ॿियाल मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ नज़रियाती पेश कया आहिनि, नज़रियाती मुख़्तलिफ़ पेश कया आहिनि। ॿोली जे बण बुनियाद ते किताब लिखिया विया आहिनि। ॿोली जे बुनियादी शुरूआत जेको कमु थियो आहे उहो केतिरो साइंसी अंदाज़ वारो न हो। साइंसी अंदाज़ तहक़ीक़ में बाद में जेका तहक़ीक़ उसूल खे साम्हूं रखी कई वई आहे। अटकल 70 साल अॻु ताईं ईअं सम्झो वेंदो सिंधी ॿोली ॿियनि इंडो आर्यन ॿोली वांगुरु संस्कृत जी पहाड़ मां फिटी थिया। ډاڪٽر ट्रम्प 1872 में पंहिंजे ग्रामर में वरी किताब में पहिरियों भेरो उहो इंकशाफ कयो आहे सिंधी ॿोली जा के आवाज़ के सिर्फ़ु नहुई तरकीबूं अहिड़ियूं त मुनफ़िद आहिनि जेके संस्कृत खां नथियूं लॻनि। तोड़े जो ډاڪٽر ट्रम्प सिंधी ॿोली खे संस्कृत जी शाख सॼो आहे, पर इन अहिड़ियुनि तरकीबुनि आवाज़नि खे उहो लिखण ते मजबूर कयो आहे। सवाइ सिंधी जे ॿी कंहिं बि हिंदुस्तानी ॿोली मौजूदु न आहे। उन बारे में उहो गुमान ज़ाहिर कयो आहे त ॿोली जा उहे रहियल निशान आर्यन खां अॻु वारे कंहिं मकाई ॿोली जा थी सघनि था। साथियों गफ़ूर मेमण पंहिंजे दौर में ॾाढो सुठो अदब शाया कयो आहे, ॾाढो सुठो लिखियो आहे पियो जेको आहे सो। बाक़ी हीअ मां थोरो हिन चैप्टर्स तव्हांखे ॾेखारियां त कहिड़ा कहिड़ा सिराज साईं चैप्टरनि ते कमु कयो आहे। मोहम्मद इब्राहिम जो देवा चो मुहाग जंहिंखे चइबो आहे लिखियो आहे। पहिरियों बाबा इंसान ॻाल्हाइण कीअं सिखियो, सिंधी ॿोली, सिंधी तमदन, मोहिंदड़े जी सिंधी ॿोली ऐं मोहिंदड़े जी सिंधी ॿोली, बाब पंजो, बाब चौथों। साथियों सिंधी ॿोली जे आशिक़नि लाइ, सिंधी ॿोली जे तहक़ीक़ कम लाइ अगरि केरु पढ़णु चाहे त हीअ किताब तस्वीरुनि सां गॾु ॾाढे सुहिणे नमूने सां सम्झायल आहे।
सराज जो ॾाढो भलो आहे, ॾाढो सुठो लिखंदड़ आहे। ऐं ॿियो आहे मां कंहिंजी तारीफ़ कयां, ॿई मुंहिंजे लाइ लाजवाब लेखक आहिनि। डॉक्टर फहमीदा हुसैन, डॉक्टर फहमीदा बि ॾाढो सुठो लिखियो आहे, ॾाढो सुठो लिखंदी आहे, ॾाढो सुठो डांव आहे हुनजो। मुंहिंजी नियाणी डॉक्टर फहमीदा हुसैन सिंधी अदब जे हिकु मञियल मुहक़िक़ दानिश्वर डॉक्टर ग़ुलाम अली आलाना साहब सर दोस्तो ही लिखियो आहे सिंधी ॿोली जो जेको आहे सो आहे डॉक्टर ग़ुलाम अली आलाना साहब जेको जो फिदाई सिंधी ॿोली जो फिदाई डॉक्टर ग़ुलाम अली आलाना। मुंहिंजी नियाणी जो पाण लिखे थो त मुंहिंजी नियाणी डॉक्टर फहमीदा हुसैन सिंधी अदब जे हिकु मञियल मुहक़िक़ दानिश्वर जी हैसियत थी रखे थी। हीअ नियाणी दानिश्वर बंत दानिश्वर सिंधी ॿोली में अदब जो हिकु बहितरीनु प्रोफेसर क़ाबिल लतीफ़ शनासी मुहक़िक़ निकाह सिंधी लिसान जो वॾो वॾी ॼाण रखंदड़ आहे। सिंधी लिसान नशतसी लिसान लिसान सिंधी ॼाण उन्हनि मौज़ूअनि जे माहिरनि जी नज़र में आला मुक़ाम ऐं मंज़िल रखे थी। सिंधी व्याकरण लतीफ़ शनासी मुंहिंजी हिन नियाणी जा पसंदीदा मौज़ू आहिनि। साथियो हिकिड़ा पीउ जा पंहिंजी धीउ लाइ लफ़्ज़ इन को कोन करण थो करे सघिजे। साथियो किताब ॾाढो ही बि जेको आहे पुराणो शाइर थियल आहे ऐं तव्हांखे हिन ई क़ीमत में मार्केट में मिली वेंदो। न मिलण जी सूरत में इदारे सां राब्तो करे घुराए सघो था। साथियो ही फ़हिरिस्त आहे सिंधी ग्रामर जा मसइला, सिंधी ॿोली जो फितरी ख़ूबियूं ऐं सिंधी ग्रामर। कैप्टन जॉर्ज स्टेक जो सिंधी ॿोली जो ग्रामर हिकु जाइज़ो बिहक जूं निशानियूं, सिंधी सूरत ख़ती जा के हल तलब मसइला, सूरत ख़ती ऐं हिजे जो इल्मु, आर्थोग्राफी, इल्मु लुगात ऐं सिंधी में लुगत साज़ी जी रवायत, शाह लतीफ़ जी ॿोली हिकु नुक़्ते नज़र, अदब ऐं लफ़्ज़ जी अहमियत, फेमिनिज़म जो लिसानी पहलू, ऑटोमेटिक रोमन ट्रांसलेशन। साथियो ही जेके ट्रांसलेट्रेशन्स ही किताब जिते असांजे डॉक्टर फहमीदा हुसैन पंहिंजा वीचार पंहिंजे लिखियो अथई। साथियों अदब ॿोली तरक़ी जो ज़ामिन हूंदो आहे। अदब में इस्तेमालु थियल ॿोली जे ज़रिए न सिर्फ़ु ख़ुदि तख़लीक़ात सम्झण जो मौक़ो मिले थो पर सिंधी ॿोली ॾांहुं रवैये खे बि सम्झी सघिजे थो, ख़ुदि ॿोली जो अभ्यास बि करे सघिजे थो। शाह लतीफ़ जो सालो सिंधी ॿोली लफ़्ज़नि, इस्लाहनि, बनावटनि ऐं इंसानी जोड़ खे सम्झण जे जो हिन वक़्तु मौजूदु अहम तरीन दस्तावेज़ आहे जंहिंजी मदद सां सिंधी ॿोली जी क़दामत, मिज़ाज, इस्तेमाल जी तरीक़नि जी इल्मी अभ्यास करे सघिजे थो। शाह जो सालो हिकु अहिड़ो मयार आहे जंहिं ते सिंधी ॿोली जे समूरे लहजनि ऐं अप लहजनि जा मुहारनि जी परख करे सघिजे थी। उन करे ज़रूरी आहे त शाह लतीफ़ जी ॿोलीअ जो बि गहरे सां मुतालो कजे ऐं ॿी समूरे अदब जो बि उन पहलू खां तजियो करे सघिजे। साथियो ही मैडम फहमीदा हुसैन जो लफ़्ज़नि थुले लेखे चई सघिजे थो त सिंधी ॿोली ते केतिरी हवाले सां बहस करण अहम पहलू मुख़्तलिफ़ मसइलनि ते रोशनी विधी वई आहे जंहिंसां उमीद सिंधी अदब बाबति तहक़ीक़ जा के नवां मौज़ू, नवां रुख नौजवान मुहक़िक़नि खे उत्साहींदा। साथियो 17 मिंटनि में एतिरो ई कुझु करे सघिजे थो। वीडियो सुठी लॻे त लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, तव्हांजी मदद ज़रूरत आहे। थैंक यू साथियो।